पोरित जो घर में पुटुन जो माज़ूर अचो तो उनका पुछूं तो हू छा थो चए इन मसले में। मुझी पोजीशन तव्हां सॼी ॾिसी वरिती, मुंहिंजे घर जी पोजीशन तव्हां ॾिसी वरिती ऐं मुंहिंजो जेको निकिलो कारोबार उहो बि तव्हां ॾिसी वरितो आहे। तमामु मां हिकिड़ो ॾुखियो वक़्तु गुज़ारियां थो। हिकिड़ो इहो वॾो लाल चंद आहे, इहो धंधो आहे, हुनखे बि पढ़ाई तां मूं हटाए छॾियो आहे। ॿिए जी मुलाक़ात करे थो, 3 क्लास में हटायो आहे। हर साल जी मदद साईं कई वई हिते गिलास साहिब गैस अपील आहे, जेकी बि बस वारा आहिनि असां जा उन्हनि खे अपील आहे। ॼाए जम खां तव्हांजी हीअ हालत आहे? जी असां खां पैदाशी हे तूं कहिड़े क्लास में पढ़ंदो आहीं? सर हाणे बसि 3 महीने में इम्तिहान थींदा ऐं 9 क्लास में। तकलीफ़ सर लाज़मी आहे, मज़दूरी जे करे ऐं पाणी कंदो आहियां घर जो कमु। मज़दूर आहियां, कमकार करण में उनखे ॾुखाई लॻंदी आहे ऐं बिलावल साहिबु ऐं ॿिया जेका बि आहिनि जब उन्हनि खे अपील थो करनि त असां ग़रीबनि जी मदद कयूं। तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। सावण भील ऐं हुनजे पुट जो चवणु आहे त हुकूमत सिंध ऐं बिलाल भुट्टो असांजी माली सहायता कनि। सिकंदर बुगड़ी KTN न्यूज़ खोसकी।